मेहड़ में मोटरसाइकिल फुर कंदड़ फोरू पुलिस की मुबैना मुकाबले में हाफराए फोरू जख्मी हालत में सिविल अस्पताल मेहड़ मुंतकिल। पुलिस पधराई मूजिब मुकाबले दौरान फायरिंग की डेवट में एक फोरू जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो है। संदस ब साथी फरार हथियार ऐं फुर थियल मोटरसाइकिल समेत 2 मोटरसाइकिलूं हथ। जख्मी हालत में गिरफ्तार फोरू की सुञाणप सदाकत वल्द मुख्तियार चांडियो के नाले से थी है। गिरफ्तारी डोहारी शहरियन खां लुट मार ऐं मोटरसाइकिल फुर करण जे वारदातन में मुलविस हुयो। जख्मी हालत में गिरफ्तार डोहारी ऐं संदस साथियन कुछ कलाक अॻु मेहड़ में शहरी दीदार सोढर खां मोटरसाइकिल फुर करे खेस जख्मी कयो हुयो। वाक़े जी मेहड़ थाने जे FIR दाख़िल। मेहड़ B सेक्शन पुलिस जो मंगवाणो लिंक रोड ते नाकाबंदी दौरान ॼाणायल फुर वारदात में मुलविस डोहारियन सां मुक़ाबलो थियो। जख्मी हालत में गिरफ्तार फोरू खां एक पिस्टल हथ, जॾहिं त डोहारियन वटां शहरी जे फुर कयल मोटरसाइकिल समेत संदन इस्तेमाल वारी मोटरसाइकिल पिण बरामद कई वई आहे।